अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु ही जेको मुंहिंजो शॉर्ट वीडियो आहे, मूंखे मजबूरन ही मतिलबु कि वीडियो रखिणो पियो आहे। क्लास खां अलावा तव्हां सभिनी PST JEST कैंडिडेट्स जे लाइ मुंहिंजो हिकिड़ी रिक्वेस्ट ऐं अहम पैगाम आहे। डियर कैंडिडेट्स, मां पंहिंजे सब्जेक्ट्स जे हवाले सां ॻाल्हाईंदी हलां। स्टूडेंट्स मूंखे ब्लेम कनि या मां स्टूडेंट्स खे या IBA खे ब्लेम कयूं, इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं ऐं इन्हनि जे लाइ वक़्तु न आहे। फ़िलहालु जेका करंट सिचुएशन आहे त IBA ठीकु आहे, हिकिड़ो टेस्ट कंडक्ट कंदड़ इदारो आहे ऐं उहो जेका बि टेस्ट वठे थो असांखे उनखे सॉल्व करिणो आहे। इहो ई असांजे लाइ हिकिड़ो फ़िलवक़्तु जेको टारगेट आहे। बक़ाया छा करिणो आहे उहे शयूं बाद में बि डिस्कस थी सघनि थियूं। टेस्ट जे हवाले सां ॻाल्हाईंदी हलां त जेको पेपर थिए थो, अगरि उहो असांखे मिली थो वञे त उनखे मां सॉल्व करण जी 13 तारीख़ वारे पेपर में मां थोरो एतिरो डेफिनेशन सां न सम्झायो हो, पर 15 तारीख़ वारो ऐं 16 तारीख़ वारो, स्पेशली जेको 16 तारीख़ वारो आहे, मूं तक़रीबन 22 मिंटनि ते लॻभॻि सिंधीअ जो सेखारियो आहे। उन में काफ़ी शयुनि खे मूं क्लियर कयो आहे, फ़ैल अकर तर्क वग़ैरह ऐं हरफ़ निदा ऐं हरफ़ जर जेको सम्झ में नथो अचे त उहो जुमिलो जंहिं मां हरफ़ जरी इस्म या ज़मीर सां हरफ़ जरी ज़ाहिर थिए या हरफ़ निदा जो जुमिलो चूंडियो। ऐं तव्हां पाण कैंडिडेट सम्झी सघो था त ग्रामर जे हवाले सां जेकी तव्हांखे मुश्किलातूं पेश अचनि थियूं, मूं उन्हनि खे कवर करण जी पूरी कोशिशि कई आहे। ऐं हिकु ॿी बि तव्हांखे अहम ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त हिन वक़्तु JEST जो जेको पेपर ॾिठो आहे ऐं ईंदड़ PST लाइ, अच्छा, जिन कैंडिडेट्स टेस्ट ॾिनी आहे, ज़ाहिर आहे उन्हनि खे बि सुठो तजुर्बो थी चुको आहे ऐं यकीनन उहे होपफुल बि हूंदा PST जे लाइ। त हिकिड़ो नयो थोरो लाइअमल जोड़ियो आहे ऐं कोशिशि कई आहे त इंशाअल्लाह ताला आचार्य सूमर खां ग्रामर जा कुझु स्पेशल क्लास रखंदासीं इन्हनि ई मतिलबु कि पेपर्स जे आधार ते, ऐं कुझु उहे सुवाल जीअं फ़ैल नाक़स आहे, फ़ैल मातूफ़ी आहे, XYZ जेके तव्हांजा ई सुवालात आहिनि उन्हनि जा जवाब ॾियण जी कोशिशि कंदासीं। ऐं मूंखे ख़ुशी आहे, मां तव्हांखे ख़बर आहे त मां कॾहिं बि नेगेटिव कमेंट मां न घबरायो आहे। हा, उन्हनि ॻाल्हियुनि जो ॾुख ज़रूरु थींदो आहे त 23 मिंटनि जो वीडियो आहे, उनखे अपलोड थींदे 3 मिंट थिया आहिनि ऐं केरु चए थो, कमेंट करे थो त तव्हां जॾहिं सही सां सम्झायो नथा त पोइ ऑप्शन सां पढ़ियो त पोइ वीडियो छो था अपलोड कयो। त उनखे मां जवाबु ॾिनो आहे त बेटा महिरबानी करे जज़्बाती घटि थियो ऐं पूरो वीडियो ॾिसो। त जेको मुंहिंजो 16 तारीख़ वारो सिंधी जो पेपर आहे हल करण जी कोशिशि कई आहे। त असांजो जेको इहा ई कोशिशि आहे ऐं मूंखे इलाही ख़ुशी आहे त जेके मुंहिंजा रेगुलर व्यूअर्स हुआ ऐं जिन शुरू खां ई वठी चैनल ॾिठो पिए, उन्हनि सिंधीअ खे बिल्कुलु लाइटली ऐं सुठे तरीक़े सां सॉल्व कयो आहे। बाक़ी जेके मतिलबु वॉकिंग व्यूअर्स हुआ ऐं उन्हनि सां सही तरीक़े सां लाॻीतो न ॾिठो आहे, उन्हनि खे हाणे किथे का ॻाल्हि सम्झ में अचे थी, किथे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, त हमेशह वांगुरु उन्हनि खे इदारनि खे ऐं ट्यूटर्स खे ब्लेम न कंदा कयो। उहे पूरी कोशिशि कंदा आहिनि। ज़ाहिर आहे उन्हनि जो मक़सदु टेस्ट पास कराइण ई हूंदो आहे, स्पेशली जीअं असांजो आहे। ठीकु आहे, मां इदारनि जे ते नथी ॻाल्हायां, पर मुंहिंजी इहा कोशिशि आहे त मां सुठे खां सुठी ऐं आसान तरीक़े सां, बल्कि असांजी टीम जी त तव्हांखे एजुकेशन ऐं वेब ऐं ट्रिक्स फॉर मैथमेटिक्स साइंस प्रोवाइड कयूं त जीअं तव्हां टेस्ट हल करे सघो। सो कम टू द पॉइंट, मां तव्हांजे कमेंट्स जा एतिरा जवाबु नथी ॾेई सघां ड्यू टू सो मच बिज़ी शेड्यूल, पर बसि स्क्रोल कंदे कोई नज़र में अची वेंदो आहे त मां हुनजो जवाबु छॾींदी आहियां, जवाबु ॾेई छॾींदी आहियां। मां उन लाइ बि माज़रत ख़्वाह आहियां, पर मां पूरी कोशिशि कंदसि त केॾीमहिल टाइम कढी मां तव्हांजे जेतिरा कमेंट्स ॾिसी सघां उन्हनि जा जवाबु ॾेई सघां। ऐं संडे खां ग्रामर जा स्पेशली क्लासिस विथ न्यू ग्रामर जे टीचर सां रखिया वेंदा। मां बि उन सां गॾु हूंदमि, उहे बि हूंदा। उहे टीचर केरु आहिनि उहे सरप्राइज़ आहे, पर मूंखे उमेद आहे त जेके थोरियूं घणियूं कन्फ्यूजन बचंदियूं उहे तव्हांजे संडे या मंडे ते क्लासिस रखंदा, उन में दूरि कयूं वेंदियूं। ऐं जेके क्लासिस आहिनि, स्पेशली जेको सिंधी ग्रामर जो जेको पेपर अचे थो सिंधी में, उनखे थोरो ॾिसंदा कयो। थी सघे थो मां कंहिं सवाल खे जल्दी में डिफाइन करे वेंदी हुजां जो मां एतिरो ज़रूरी न सम्झंदी हुजां, पर जेको ॿारनि जे लाइ मोस्ट जेको अपीलिंग एंड जंहिंजो कमेंट आहिनि उनखे मां वधीक थोरो फोकस करे ऐं उन हिकिड़े सवाल ते 3 मिंट बि लॻाए सम्झाईंदी आहियां। सो वीडियो खे कंप्लीट ॾिसी पोइ कमेंट कंदा कयो। हमेशह ज़िंदगीअ जे हर मामले में जीअं जल्दबाज़ी ॾेखारी अथव, ईअं जल्दबाज़ न थींदा कयो। इहो सिर्फ़ु मां पंहिंजे सब्जेक्ट्स जे हवाले सां ॻाल्हायो। बाक़ी विश यू ऑल द बेस्ट फॉर ऑल टेस्ट्स एंड ऑल सब्जेक्ट्स। ऐं इंशाअल्लाह ताला कोशिशि कयूं पिया त जेके सभई सब्जेक्ट्स आहिनि तव्हांखे क्लियर कराईंदा हलियूं। मैथमेटिक्स जा बि असांजा सब्जेक्ट्स पेपर क्लियर थींदा रहंदा आहिनि। सर हालार यासीन इलाही सुठे तरीक़े सां सॉल्व कनि पिया। इंग्लिश ऐं साइंस जा बि कोशिशि कई वेंदी त सुभाणे या ॿिए ॾींहं ताईं जेके बि हिनमहिल ताईं थी चुका आहिनि प्रीवियस असां जेके आहिनि पेपर IBA जा सॉल्व करायूं ऐं IBA जे पेपर पैटर्न खे ॾिसी
ॾिसी करे ई पोइ नेक्स्ट क्लासिस जी स्ट्रेटजी जोड़े ऐं PhD लाइ क्लासिस रखूं। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहिजो। ऐं इवन शबाना नवाज़ ऑफिशियल या कोई बि चैनल जंहिंमां तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी त उन जी कंहिं क्लास खे मुकमल ॾिसी वठंदा कयो। थी सघे थो त किथे तव्हांखे का ॻाल्हि जेका कॾहिं सम्झ में न ईंदी हुजे उन क्लास जे ज़रिए सम्झ में अची वञे ऐं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे, जो अक्सर मक़सदु कॉन्सेप्ट क्लियर करणु हूंदो आहे। ठीकु आहे बेटा, उमेद आहे त तव्हां जेको मां मैसेज कन्वे करणु पई चाहियां सम्झी विया हूंदव। ऐं तव्हां जूं रिज़ल्ट्स छा थियूं अचनि टेस्ट जे दौरान उहो काइंडली कमेंट में कोशिशि कंदा कयो त शेयर कंदा हलो। कुझु स्टूडेंट्स मूंखे पर्सनली व्हाट्सअप ते अप्रोच करे ऐं पंहिंजी रिज़ल्ट ॿुधाइनि पिया 70+, 68, 65 ऐं यूट्यूब जा मुंहिंजा सब्सक्राइबर आहिनि, उन्हनि खे मां एडवांस में मुबारकबाद ॾियां थी। ऐं इहो ई मुंहिंजो ज़िंदगी जो रिवार्ड आहे ऐं मुंहिंजी ख़ुशी आहे। ऐं उहो मूंखे मिठाइनि जूं ऐं जेके गिफ्ट्स जा ऑफर कनि पिया त मूंखे उहो इहो ई मुंहिंजो ज़िंदगी जो वॾे में वॾो रिवार्ड आहे। तव्हां टेस्ट कंडक्ट कयो ऐं तव्हां टेस्ट पास कयो ऐं तव्हांजी लाइफ सेट थी वञे। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं टेस्ट रिज़ल्ट जेकॾहिं थी सघेव त शेयर कंदा हलो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहो। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं क्लासिस पंहिंजे फ्रेंड्स सां ज़रूरु शेयर कंदा रहंदा। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह ने